ज़िंदगीअ जी ड्रेग ऐं मौत जे ख़तरे सां तालीम जो कहिड़ो वास्तो आहे? छा वधीक तालीम हासिल कंदड़ माण्हू वधीक देर ताईं जियरा रहंदा आहिनि ऐं छा उन्हनि जी सिहत बहितर हूंदी आहे? इन्हनि सवालनि जो जवाब हिकु नई तहक़ीक़ में ॾिनो वियो आहे। तहक़ीक़ मूजिबि हिकु फ़र्द जेतिरी वधीक तालीम हासिल कंदो वञे थो, उन जी ज़िंदगी ओतिरी डिघी थींदी वञे थी। इन जो इम्कानी सबबु इहो थी सघे थो त वधीक तालीम बहितर रोज़गार, वधीक आमदनी, सिहत जी सार संभाल ताईं बहितर रसाई ऐं सिहत जो बहितर तरीक़े सां ख़्यालु रखण जो सबबु बणिजे थी। तहक़ीक़ जे लेखकनि 15 लख खां वधीक माण्हुनि बाबति ॼाण हासिल कई। उन्हनि माण्हुनि मां 1,20,000 माण्हू फ़ौत थी चुका हुआ। मुहक़क़िक़नि उन्हनि माण्हुनि जी तालीम, उमिरि, जिन्स ऐं मौत जे सबब जे विच में लाॻापन जो तज्ज़ियो कयो। हुननि ॾिठो त उहे माण्हू जेके हर साल तालीम हासिल करे रहिया हुआ, उन्हनि में मौत जो ख़तरो हर साल 2% घटिजी रहियो हो। ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त जेके माण्हू प्राइमरी स्कूल में 6 सालनि ताईं पढ़ंदा आहिनि, उन्हनि में मौत जो ख़तरो 13% घटि हूंदो आहे। सेकेंडरी स्कूल जी तालीम हासिल कंदड़नि में इहो ख़तरो 25% घटिजी वेंदो आहे, जॾहिं त मास्टर्स डिग्री हासिल कंदड़नि में इहो ख़तरो 34% घटिजी वेंदो आहे। तहक़ीक़ जे लेखकनि ॿुधायो त तहक़ीक़ जो मक़सदु रुॻो इन ॻाल्हि जो पतो लॻाइणु हो त तालीम ऐं ज़िंदगी जी ड्रेग विच में कहिड़ो लाॻापो आहे। हुननि चयो त तहक़ीक़ जो नतीजो इन ॻाल्हि जी तस्दीक़ करे थो त तालीम हिकु अहम अमल आहे जेको ज़िंदगी जे मयार ऐं मुद्दे ते असर अंदाज़ थिए थो। हिन तहक़ीक़ जे नतीजनि खे नज़र में रखंदे हुकूमतुनि ऐं समाजी इदारनि खे तालीम खे हथी ॾियणु ऐं उन जी रसाईअ खे सवलो बणाइण जी ज़रूरत आहे। तालीम न रुॻो इनफ़रादी पर मुआशरती सतह ते बि फ़ाइदेमंद आहे।